दोस्तों सिंध सुकार चैनल में भलीकार घणे वक्त खां पोइ अॼु हिकु नए महिमान सां हाज़िर थिया आहियूं ऐं तव्हांजी कचहरी कराईंदासीं हुन सां। तव्हांजो साईं तारुफ़। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मुंहिंजो नालो राहिब अली ऐं पाण मेमण आहियां। मुंहिंजो अदबी पाण अदब सां वास्तो रखंदड़ शाइर आहियां ऐं अदबी नालो मुंहिंजो राहिब मेमण। अदब सां कॾहिं खां वास्तो आहे तव्हांजो? साईं अदब खां वास्तो त जनमनि जो आहे, छो त शाइर पैदाइशी शाइर ई हूंदा आहिनि, पर बेसिकली जॾहिं खां मां लिखणु शुरू कयो 2000 खां शुरू कयो आहे, 2001 2000 खां लिखणु शुरू कयो ऐं उहो कमु हलंदो रहियो, लिखंदा रहियासीं। जेको बसि पोइ कॾहिं को गानो, कॾहिं को गीत, कॾहिं कीअं कीअं, माना असलु जेको मक़सदनि जेको मां फाइनल सफ़ा अदब में जेको आहे अची वियुमि ऐं वज़न बहार सां त शाइरी छा आहे, शाइरी जी जेकी ॼाण आहे उहा असांखे 2013 12-13 खां बाद में ॼाण पई। तव्हांजो शाइरी में उस्ताद केरु आहे? शाइरी में उस्ताद मुंहिंजो त शाइरी में उस्ताद कोई कोन्हे। मां फेसबुक ताईं, मुंहिंजो फेसबुक ई उस्ताद आहे। साईं जमील सुमरे जे थोरनि सां हिकिड़ो साईं जमील सुमरो हिकिड़ो क्लास हलाईंदो हो डेली वेज़ फेसबुक ते, उन क्लास मां ई मां वज़न जी ॼाण वरिती ऐं मुंहिंजो बेसिकली को उस्ताद न आहे जंहिं मूंखे हथ खां वठी करे विहारे करे सेखारियो हुजे। घणनि सिन्फ़नि ते तव्हांजी शाइरी आहे? शाइरी साईं तक़रीबन आम जेकियूं सन्फ़ूं हलनि थियूं उन्हनि ते मां लिखियो आहे, जंहिंमें गीत, गज़ल, नज़म, नसर, चौसिटो, वाई, रेड़ू, हाइका, पंजकड़ा वग़ैरह वग़ैरह, तक़रीबन तमामु सन्फ़ूं जेकियूं आम हलनि थियूं उन्हनि ते मां लिखियो आहे। तव्हांजी तालीम घणी आहे साईं? तालीम साईं मुंहिंजी मैट्रिक आहे, 2007 में मैट्रिक कई आहे, 8 में। तव्हां सिंधी अदबी संगत जा मेंबर आहियो? सिंधी अदबी संगत 2019 में असां 18 में मुंहिंजी वापसी थी। मां सऊदी अरब में कुझु अर्सो रही आयो। मां 18 में जीअं वापसी थी त 18 खां बाद में दोस्तनि चयो त सिंधी अदबी संगत जॉइन कयो। उन में सिंधी अदबी संगत असां घोटकी शाख खे जॉइन कयोसीं। 2019 में सिंधी अदबी संगत दोस्तनि जे इसरार ते मूंखे ऑडिटर चूंडियो वियो ऐं 2019 में मां पंहिंजो जेको कमु हुयो मुंहिंजे वसवावर उहो मां कंदो रहियुसि। उन खां बाद में मां सिंधी अदबी संगत खां पंहिंजे कुझु घरू मामलात जे करे या फ़र्ज़ु कर टाइम जे न हुजण जे करे मां जेको आहे उतां रिज़ाइन कई ऐं हाणे सिंधी अदबी संगत सां कोई वास्तो न आहे। तव्हांखे शाइरी जो शौक़ु कीअं थियो? कंहिं शाइर खां मुतासिर आहियो? जी, शाइरी त तव्हांखे मां पहिरियों बि चई चुको आहियां त शाइरी शाइर जनम खां ई हूंदा आहिनि, पर कंहिं शाइर खां मुतासिर थी करे लिखणु इहा बहितर सुवालु आहे मुंहिंजो। उन में मां नंढे लाइ खां ई स्कूल जे पढ़ण जे दौरान ई जॾहिं मां पढ़ंदो हुयुमि, मुंहिंजो तक़रीबन इन जेके किताबनि में पोइट वग़ैरह ईंदा आहिनि या गीत हूंदा आहिनि उन्हनि ते मां ॾाढी दिलि चवंदी पढ़ण ते ऐं किताब पढ़ण ते। जेके बि असां मिडल क्लास तबिके सां तालुक़ु रखूं था, पोइ उन्हनि ते मुंहिंजी दिलि ॾाढी चवंदी। पोइ पढ़ंदे 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 ख़ासि करे मां उस्ताद बुख़ारी जी शाइरी मां ॾाढो थियुमि। जेको उस्ताद बुख़ारी असांजे दौर में ही 90 जी ॻाल्हि आहे, जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं। 90-91 में मुंहिंजी तालीम शुरू थी आहे ऐं उन दौर में उस्ताद बुख़ारी जेको हो न आम माण्हुनि ताईं पहुतल हो, छो त सोशल मीडिया जो दौरु तंहिं वक़्त में कोन हुयो ऐं रेडियो जो दौरु हो। टीवी बि आम माण्हू वटि कोन हुई, घर घर में टीवी बि कोन हुई। बहरहाल रेडियो जो वधीक दौरु हो। रेडियो जे दौर जे हिसाब सां उस्ताद बुख़ारी खां मथे मां पंहिंजे सम्झां थो त मैं शाइर उस्ताद बुख़ारी खां मथे रेडियो जे हिसाब सां को बि शाइर न आहे, छो त हू अवामी शाइर हो ऐं वॾी अवाम में मक़बूलियत हुई उनखे। ऐं हिकिड़ो जीअं आम सादे लफ़्ज़नि सां हू सुठी ॻाल्हि करे वेंदो हो, जेको हिकिड़ो हुनखे हारी बि ॿुधे पियो, प्रोफेसर बि ॿुधे पियो, मज़दूर बि ॿुधे पियो, हर तबिके जो माण्हू ॿुधे पियो। इन करे उस्ताद बुख़ारी मथे हो पाण उनखे पढ़ी ऐं ॿुधी, पढ़ियोसीं घटि, पढ़ियोसीं कोन बिल्कुलु ई, पर ॿुधी ॿुधी असां उन मां उस्ताद बुख़ारी में मुतासिर थियासीं। पोइ असां शाइरी में अची विया। तमामु वॾी महिरबानी। तव्हां पंहिंजी शाइरी में छा ॿुधाईंदव? गज़ल ॿुधाईंदव या? सर हाणे हिकिड़ो नज़म गज़ल आहे, मां अव्हां सां वंड कयां थो। रासूड़नि खां राग वठी के गीत ख़ुशियुनि जा ॻायां मां,
रासूड़नि खां राग वठी के गीत ख़ुशियुनि जा ॻायां मां अछड़े थर जे मोरनि खे जीअं ड्रेलनि सां परणायां। रासूड़नि खां राग वठी के गीत ख़ुशियुनि जा ॻायां मां ऐं अछड़े थर जे मोरनि खे जीअं ड्रेलनि सां परणायां मां ऐं झुड़िजे मुंहिंजो भाउ हुजे या मीकाइल सां यारी थिए। झुड़िजे मुंहिंजो भाउ हुजे या मीकाइल सां यारी थिए धरती तुंहिंजे सूंह जे ख़ातिर वण वण खे विंजायां मां। ऐं मींहुं वसण ते नए लही जे संग उखेड़े वेंदी या झील ऐं झरणा मेड़ वठी उन पथरनि खे परचायां। मींहुं वसण ते नए लही जे संग उखेड़े वेंदी या झील ऐं झरणा मेड़ वठी उन पथरनि खे परचायां मां। ऐं सावण खे चओ मींहुं वसाए थर जा सारा पट पुसनि कारूं झर जी ख़्वाहिश आहे। सावण खे चओ मींहुं वसाए थर जा सारा पट पुसनि कारूं झर जी ख़्वाहिश आहे। वेस वलियुनि जा पायां मां ऐं रीत रुसण जी तर्क करे जे मूं सां जानी परची पए। रीत रुसण जी तर्क करे जे मूं सां जानी परची पए ऐं मिठड़ो थधड़ो पाणी सारे चिरंद पिरंद लाइ ठाहियां। माठ में आ मंछर जो पाणी कतरो कतरो निंड करे थो। माठ में आ मंछर जो पाणी कतरो कतरो निंड करे थो। नील कमल खां वास वठी थो छोलनि खे छिरकायां मां ऐं पन पन मां पड़लाव अचे आ सिंध में सुख जो वाव घुलियो। पन पन मां पड़लाव अचे आ सिंध में सुख जो वाव घुलियो। भूमि जी ख़ुशियुनि ख़ातिर राहिब दर दर दुहल वॼायां मां। रासूड़नि खां राग वठी के गीत ख़ुशियुनि जा ॻायां मां। ज़बरदस्त। इहो साईं असांजो प्यारो दोस्त राहिब मेमण जेको सरहद बाईपास ते रहंदड़ आहे। ऐं उमेदु था कयूं त तव्हां असांजे वीडियो खे लाइक कंदव, शेयर कंदव, कमेंट कंदव ऐं असांजी हौसला अफ़ज़ाई कंदव। वॾी महिरबानी।